महरापुर में बरसात सबब तबाह थी वियल घरनि जी ॿीहर तामीर लाइ घर घर जारी सर्वे लाइ टीम मामूल मुताबिक़ तपेदार वसीम मल्हा, क्लार्क उमर, CN न्यूज़ जो नुमाइंदो मोहम्मद फयाज़ कुंभर ऐं आर्मी ऑफिसर आफ्ताब हर हिक घर ते दस्तक ॾेई घर जो मुआइनो करे उन जा तफ़सील वठी पंहिंजो फर्ज़ निभाए रहिया आहिनि। जिन जा घर बिल्कुलु किरी पिया आहिनि ऐं रहण जे लाइक़ न आहिनि, उन्हनि जी समरी ठाही पई वञे ऐं उहा ऑनलाइन गवर्नमेंट रिकॉर्ड में मोकिली पई वञे। सर्वे जी टीम बिना टाइम वेस्ट करण जे तक़रीबन 400 घर ॾिठा, जिन में 40 घरनि जी हालत रहण लाइक़ न हुई, जिन जा तफ़सील सर्वे टीम ऑनलाइन उमाणे छॾिया आहिनि। जॾहिं त तफ़सीलनि मूजिबि ही सर्वे ए आहे, जंहिं में तबाह थी वियल घरनि जी सर्वे जारी आहे। हिन खां पोइ B टीम ईंदी, जंहिं में लीकेज ऐं ॿियो नुक़सान जो अंदाज़ो लॻाए उन जा तफ़सील वरिता वेंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।